पुलाव खे तयारु करण जे लाइ हाफ कप ऐड कयोसीं ऑयल। इन में 2 दरमियाने साइज़ जा बसर ॻाढ़ा कयो। इन में ऐड कंदासीं हाफ kg चिकन, 1 टेबल स्पून थूम ऐं अदरक जो पेस्ट। उनखे थोरो फ्राई कयो। कुझु इन में ऐड कंदासीं सावा मिर्च ऐं पिसियल जेको असांजो साबित मसालो हो उनखे थोरो रोस्ट कयो। रोस्ट करे उनखे कुटियो। कुटण खां बाद में इनखे चिकन में ऐड कयो। तमामु शयुनि खे थोरो फ्राई कयो। 1 टमाटो स्लाइस करे असां इन में शामिलु कयोसीं ऐं इन खां बाद में इन में 1 लीटर ऐड कयो पाणी ऐं 1 पा पाणी शामिलु कयो त जीअं थोरी यखनी तयारु थींदी। उन खां बाद में 1 लीटर पाणी तव्हांजो रहिजी वेंदो जंहिंमें तव्हां हाफ kg राइस तयारु कंदा। लूणु लाज़मी चेक कयो जॾहिं तव्हां चांवर ऐड करे छॾियो। उन खां बाद में लूण खे एडजस्ट कयो छो त चिकन पाउडर में बि लूणु हूंदो आहे ऐं पुलाव में लूणु थोरो बसि मां घणो त न चवंदमि पर कुझु फील एटलीस्ट ज़रूरु थिए छो त ॿिया एतिरा कोई ख़ासि मसाला हिन में न हूंदा आहिनि। पुलाव खे असां ॾिनोसीं दम। इन खां बाद में अची वेंदासीं पंहिंजे वेजिटेबल्स जे रायते जी तरफ़। हे आहे असां वटि धोरो। इन में मां ऐड कंदमि 2-3 टेबल स्पून क्रीम। इन खां बाद में 2-3 सावा मिर्च ऐं सावा धाणा। उन्हनि खे पीसे करे उहे असां इन में शामिलु कंदासीं ऐं विस्क सां चङी तरह जेको धोरो आहे उनखे मिक्स था कयूं त हिकिड़ो स्मूथ धोरो असां वटि अची वञे ऐं तव्हां ईज़ीली धोरे खे घर में बि ॼमाए सघो था। उहो बि कंहिं ॾींहुं तव्हांखे ॿुधाईंदासीं। चलो सावा धाणा ऐं मिर्च इनखे हटाए था छॾियूं। इन सां गॾोगॾु इन में ऐड था कयूं 2-3 टेबल स्पून क्रीम। जेको रायतो आहे उहो सुठो क्रीमी रायतो असांजो तयारु थी वञे। चलो जी हे अची वई थोरी क्रीम। थोरो इन में ऐड कंदासीं कारा मिर्च। सावा मिर्च त असां हिन में शामिलु कया आहिनि पर थोरा कारा मिर्च। अच्छा लूणु एतिरो जेतिरो असांजे इन वेजिटेबल्स जे लाइ बि काफ़ी हुजे। चलो हे अची वियो लूणु ऐं इन्हनि खे सुठे तरीक़े सां विस्क सां मिक्स था कयूं। कंहिं बि प्याले में तव्हां इनखे सर्व कयो। वेजिटेबल्स मां तमामु कट करे रखी आहे। बसि इन में छड़ो सावा धाणा आहिनि उहे ऐड था कयूं ऐं पोइ इहो विस्क कयल जेको धोरो आहे इहो वेजिटेबल्स में मिक्स कंदासीं। गर्मा गर्म पुलाव हुजे ऐं ज़बरदस्त थधो तव्हां हिन में धोरो या रायतो असांजो हुजे। चलो थोरा सावा धाणा आहिनि इन्हनि खे बि ऐड था कयूं। 10 खां 12 मिंट पुलाव खे ॾींदासीं दम। अची विया असांजा सावा धाणा। कारा मिर्च लूणु ऐं सावा मिर्च उहे असां पीसे करे इन में शामिलु कयासीं ऐं थोरा सावा धाणनि जूं ॾंडियूं। हिन में फूदनो बि ऐड करे सघो था उहो बि इलाही सुठो लॻंदो। चलो जी वेजिटेबल्स खे कयूं था थोरो मिक्स। टमाटा आहिनि, खीरा ऐं बसर। हिकिड़े वॾे प्याले में इनखे ऐड था कयूं। अच्छा वेजिटेबल्स अवल मां हिन में हाफ ऐड थी कयां। मिक्स करे था ॾिसूं अवल।
ऐं भाॼीअ जो बि थोरो हिकिड़ो पाणी हूंदो आहे त तव्हां हिन में पाणी शामिलु न कयो। जेको खीरे जो, बसरनि जो, टमाटनि जो जेको पाणी आहे उहो काफ़ी आहे। हिनखे थोरी छिडरे करण जे लाइ साइड्स इन जी कंदासीं थोरी क्लीन। ऐं इहो असांजो रायतो जेको आहे सो बिल्कुलु तयारु थी वियो। साइड्स मां इन जूं थोड़ियूं क्लीन थी कयां ऐं उन खां बाद में चिकन जो पुलाव कढी करे उनखे कंदासीं सर्व। चले जी, ये आ गया हमारा रायता। थोड़ो काउंटर खे भी क्लीन करे वठूं। उम्मीद है तो अज जी रेसिपी भी तव्हांखे सुठी लगी हूंदी। ट्राई ज़रूर कजो। इलाही ईज़ी आ, आसान आ, कोई एतरा घणा इन में मसाला न हुया। बस इनखे हाणे डिश आउट था क्यों। अच्छा, चांवर गर्मा गर्म ही मज़ेदार लगंदा आहिनि, त गर्मा गर्म चांवर सर्व कयो। ऐं जेको रायतो आहे उहो थधो हुजे। रेसिपी के ज़रूर ट्राई कजो ऐं पंहिंजूं जेके भी तव्हांजी फरमाइश आहिनि उहे असां सोशल मीडिया जे थ्रू तव्हां असां ताईं पुॼाए सघो था। कोशिशि कंदासीं अचण वारे शोज़ में तव्हां जूं जेके फरमाइशूं आहिनि उन्हनि खे बि पूरो कयो वञे। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा। मां बसि पुलाव कढां थी, इनखे डिश आउट था कयूं। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो। इंशाअल्लाह ताला ज़िंदगी ऐं सिहत साथ ॾिनो त तव्हां सां थींदी ॿीहर मुलाक़ात।